अस्सलाम वालेकुम, आया अब्दुल अलीम डायरी। अॼु असां अदब जे बारे में पढ़ंदासीं। अदब छा आहे, अदब जा क़िस्म कहिड़ा आहिनि, अॼु असां उन जे बारे में पढ़ंदासीं। व्हाट इज़ लिटरेचर? अदब छा आहे? अंग्रेज़ी लफ़्ज़ लिटरेचर तमामु वसी माना रखे थो। माना हिकिड़ो अंग्रेज़ी ही लफ़्ज़ जेको आहे लिटरेचर जेको आहे अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे जेको पंहिंजे अदब में पंहिंजी ज़ोर में तमामु वसी माना रखे थो। इहो लफ़्ज़ असल में हिकु लातीनी लफ़्ज़ लिटरा मां निकितो वियो आहे। हाणे लिटरेचर जेको लफ़्ज़ आहे उहो लातीन लफ़्ज़ लिटरा मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे अखर, यानी उनजी माना आहे अखर। उन ई लफ़्ज़ मां पहिरियां लिटरेचर ठहियो, यानी उन अखर मां पहिरियां छा ठहियो? लिटरेचर ठहियो, जंहिंजी माना लातीनीअ में सिखणु यानी लर्निंग ऐं ग्रामर वग़ैरह चइबो आहे। उन करे लिटरेचर जी माना लुगत में अखरनि जी दुनिया लिखियलु आहे, यानी लिटरेचर जी जेका माना लुगत में आहे उहा अखरनि जी दुनिया में लिखियलु आहे। उन खां सवाइ हर क़िस्म जे लिखियल मवाद खे पिणु लिटरेचर सॾियो वियो आहे। उन खां सवाइ जेको कुझु जेको क़िस्म जो जेको मज़मून आहे, उहो जेको कुझु लिखियलु आहे, उहो जेको कुझु जेको मवाद आहे, उन मवाद खे असां छा चऊं था? लिटरेचर चऊं था। हाणे लिटरेचर जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकु मालूमाती लिटरेचर ऐं ॿियो तासुराती लिटरेचर चइबो आहे। हाणे तव्हांखे मां इन मालूमात लिटरेचर ऐं तासुरात लिटरेचर इन ॿिन्हिनि जे बारे में ॿुधाईंदासीं। पहिरियां असां पढ़ंदासीं मालूमात लिटरेचर छा आहे, पोइ असां पढ़ंदासीं तासुराती लिटरेचर छा आहे। नंबर 1, मालूमाती लिटरेचर। मालूमाती लिटरेचर उहो आहे जंहिंमां सिर्फ़ मालूमात मिले थी, यानी ही हिकिड़ो उहो लिटरेचर आहे। ही लिटरेचर में पहिरियों क़िस्म आहे मालूमाती लिटरेचर। तव्हां सम्झी सघो था मालूमाती लिटरेचर छा आहे। मालूमाती लिटरेचर उहो आहे जंहिंमें सिर्फ़ु असां ॼाण हासिलु कयूं, नॉलेज हासिलु कयूं। ठीकु आहे न बाबा। हिन क़िस्म जे अदब में तारीख़, जाग्राफी, सियासत, ॿोली, इल्मु लुग़त ऐं ग्रामर वग़ैरह जहिड़ा मौज़ू शामिलु हूंदा आहिनि। यानी मालूमात लिटरेचर में असां सियासत पढ़ंदा आहियूं, असां ॿोली पढ़ंदा आहियूं, असां इल्मु लुग़त पढ़ंदा आहियूं, असां ग्रामर पढ़ंदा आहियूं, असां तारीख़ जे हवाले सां जीअं सिंध जी तारीख़ आहे या जेके जेके अहिड़ा असांजे वटि जेके टॉपिक्स अचनि था, असां उन टॉपिक्स पढ़ंदा आहियूं, नॉलेज लाइ असां पढ़ूं था। असां अख़बार पढ़ूं था, उहा सिर्फ़ु असां पंहिंजे कंहिं वक़्तु नॉलेज लाइ पढ़ूं था। जीअं असां कालम पढ़ूं था, उहा असां नॉलेज लाइ पढ़ूं था। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ ही लिटरेचर तख़लीक़ी हूंदा, यानी ही लिटरेचर जेको हूंदा तख़लीक़ी हूंदा, तख़लीक़ थियल हूंदा लिटरेचर ही। उन करे इन ते तनक़ीद कान थींदी, हिन ते असां तनक़ीद नथा करे सघूं। इहो ग़लति या सही थी सघे थो, इहो ग़लति बि थी सघे थो, सही बि थी सघे थो। उन में तरमीम, सुधारो, वाधारो आणे सघे थो। जेकॾहिं उहो ग़लति आहे त उनखे असां सुधारो करे सघूं था, वाधारो करे सघूं था। ऐं उनखे जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां जेकॾहिं ग्रामेटिकल मिस्टेक्स आहिनि, ॿिए जो निशान जेकॾहिं ग़लती आहे, असां उनखे सही करे सघूं था, उनखे सुधारो असां उन में सुधारो आणे सघूं था। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ आहे ॿियूं तासुराती लिटरेचर। हिन लिटरेचर में शाइरी, अफ़साना, ड्रामा, नावल, मज़मून मतिलबु त नज़म ऐं नसर जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जे रूप में अदब हूंदो आहे। हाणे तासुराती लिटरेचर में असांखे शाइरी मिले थी, असांखे अफ़साना मिलनि था, असांखे ड्रामा मिलनि था, असांखे नावल मिलनि था। यानी शाइरी तव्हां कहिड़ी बि शाइरी पढ़ी सघो था, शेख हयात जी तव्हां शाइरी पढ़ो। उन खां अलावा अफ़साना आहिनि, उन खां पोइ ड्रामा आहे जीअं मिर्ज़ा कलीद बेग जो ड्रामो आहे। उन खां अलावा जेके नावल्स आहिनि, पथरनि जो शहर जेके चवंदा तव्हां, इहे नावल्स आहिनि, मज़मून आहिनि, इहे जेके बि आहिनि मतिलबु त नज़म ऐं नसर, इहे मुख़्तलिफ़ सिन्फ़ जे रूप में अदब हूंदो आहे। ठीकु आहे। तासुराती लिटरेचर इंसानी दिलनि ऐं दिमाग़ खे मुतासिर कंदो आहे। हिकिड़ो तासुराती जेको लिटरेचर हूंदो आहे उहो इंसानी जेके दिलियूं हूंदा आहिनि उन्हनि खे ऐं उन दिमाग़ खे मुतासिर कंदो आहे। माना जॾहिं तव्हां का सिट पढ़ंदा हो कंहिं नज़म जी, कंहिं वाए जी, कंहिं काफ़िये जी, कंहिं अफ़साने जी, कंहिं ड्रामे जी, कंहिं नावल जी, त तव्हांजी यकदमि तव्हांजा तासुरात चेंज थी वेंदा आहिनि त ही छो थियो, ही कीअं थियो। त ही तासुराती लिटरेचर आहे बाबा।
ठीक है। उन खां तासराती लिटरेचर ते तनक़ीद बि कई वेंदी आहे। तासराती लिटरेचर ते असां तनक़ीद बि करे सघूं था। इहो बाबा असांजा अॼु अदब छा आहे ऐं अदब जा क़िस्म अॼु पढ़ियासीं। सुभाणे असां वरी इन खां वधीक ॿियो टॉपिक ते असां कंटिन्यू कंदासीं।